वतिलक अमसाल नदरिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अज ही जो प्रोग्राम थियो है, कुछ छोकरन कुरान शरीफ खत्म किया है, उनकी खुशी में उन्होंने दस्तार फजीलत के लाए ये प्रोग्राम रखो गया जी उन्होंने जी हौसला अफजाई की। असां हिन दौर जा जेके मुसलमान आहियूं, असां नबी सबूर खे कोन ॾिठो। 15 सदियूं गुज़री वई। असां सहाबी सबूरा बि कोन ॾिठा। असां जेकॾहिं कंहिं शइ खे ॾिठो आहे त उहो अल्लाह जो क़ुर आहे। असां वटि जेकॾहिं का अमानत आहे त उहो अल्लाह जो क़ुर आहे, जेको मुसलमान जे तक़रीबन हर घर में हूंदो आहे। कुरान शरीफ अल्लाह की सिफ़त है। अल्लाह जो पंहिंजो ज़ाती नालो हिकु आहे। रहीम आहे, रहमान आहे, करीम आहे, अलीम आहे, हलीम आहे, गफूर आहे, शकूर आहे, सबूर आहे, गफ़ार आहे, कहार आहे, जब्बार आहे, खालिक आहे, मालिक आहे, राज़िक आहे। ये सब अल्लाह जी सिफ़त है। कुरान शरीफ में जै सिफ़त जो घणो ज़िक्र है वो है रब। रब जी माना है पालींदड़, निपाईंदड़, परवरिश कंदड़। अल्लाह तबारक व तआला जे परवरिश जा अंदाज़ बि अलग है। इंसान के पाले तो माँ की झोली में, बिल्ली के बच्चन के पाले पियो घर की कुंड में, कुत्ती के बच्चन के पाले पियो लोढ़े में, माकोड़ी के बच्चन के पाले तो डर में, मच्छी के बच्चन के पाले पियो समुद्र के तर में, शीह के बच्चन के पाले पियो जबल के चुर में, हाथी के बच्चन के पाले पियो अफ्रीका के जंग में, कीड़न मकोड़न के पाले पियो अरूड़ियन ते, पखिन के पाले पियो पिंजरन में। ये पालन जा अंदाज अलग है। नंढड़ो ॿार मां जे पेट मां निकितो आहे, अखियूं आहिनि पर कंहिंखे सुञाणे कोन थो, हथ आहिनि पर कंहिंखे झले कोन थो, पेर आहिनि पर हलियो नथो सघे, कन आहिनि पर कंहिंजी ॿुधे कोन थो। हाणे हिन ॿार खे केरु सम्झाए त मां जो बुबो कीअं धाइबो। मुला मौलवी बाबा बोपा पीर फ़कीर सभु गॾु करे हिन नंढड़े खे वारो ऐं रब आहियां असांजे लाइ इंतज़ाम कई। मां जे छातीअ में खीर, इहे वीचारो खीर पीअंदो, न बिस्किट खाईंदो, न मानी, न भत, न रब, कुझु बि कोन। हुनखे खीर ॾियो। वो अॻ में खीर जा 2 चश्मा जारी करे पोइ दुनिया में असांखे मोकिलई। वरी दिल जो दिल में असांखे सम्झाई त जॾहिं मां खणी तोखे छातीअ ते लॻाए त बुबो वात में जी चपनि जा ज़ोर ॾिजी त खीर तुंहिंजे पेट में वञे, इहा अटकल नंढड़े ॿार खे अल्लाह जी ज़ात थी सम्झाए। पोइ वरी खाधनि ते हेरियो, अस हाणे सॼी दुनिया तुंहिंजी आहे, हाणे तूं हल, हाणे कंहिं बि शइ खे न छॾ, सभु तुंहिंजियूं आहिनि, खा। हाणे थी गाबा हिन जे पेट में, पाॾा हिन जे पेट में, ढगा हिन जे पेट में, ढगा खाए, पाॾा खाए, गाबा खाए, छेला खाए, हरण खाए, फाड़ा खाए, कुकड़नि जा हिन लाह कढी छॾिया, मच्छियुनि जी हिन बेड़ी बोड़े छॾी,
फ्रूट सब खाधई, अनाज सब खाधई, मगज़ात सब खाधई, सब फ्रूट तुंहिंजा, कणक जव ॿाझर मकाई, न छॾ कंहिं शइ खे। हञो कुकड़ मिठियूं पुलाऊं ढगा पाॾा ॾाबा खंघो अच खाईंदो अच। न छॾई काठ खे, न छॾई पत्थर खे, न छॾई लोह खे, न छॾई सोन खे। कुश्ते फौलाद, लोह जो कुश्तो, शरबते फौलाद, लोह पियो खाए। सोन जो कुश्तो, पितल जो कुश्तो, टामे जो कुश्तो, हीरा मारियो उन जा कुश्ता वेठो ठाहे। संख्यो ज़हर, उनखे मारियो उन मंझा कख वेठो ठाहे। संख्यो पियो ज़हर पियो खाए, सोन पियो खाए, चांदी पियो खाए, पत्थर कुश्ते मरजान, कुश्ते अतीत, पत्थर पियो खाए, लकड़ मकड़ धकड़ सब हज़म, सब सॼी तुंहिंजी दुनिया खा पी हल सॼण। ईसा वे और चाय खणिया सॾ करे ईसे खे विहारे चांहि पियारे। चांहि जी क़ीमत 50 रुपया। ईसो चांहि पी उथियो त वरी हथ पियो ॿधे। महिरबानी लख लाइक। 50 रुपये जी चांहि पियारी हुन जे अॻियां हथ था ॿधो। 60-70 साल अलाह जी पैदा कयल शयुनि खे लुटियो ऐं खाधो अथव। एतिरी बि तव्हां में सम्झ में कोन्हे जो हुनजे दर ते अची हथ ॿधो। खाओ हुनजो, ॻायो ॿियनि जो। सतहत्तर साल थियनि मौलवियुनि जा वाइद ॿुधी ॿुधी सूंघे 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 मौलवियुनि खे पोड़ा थी विया, पर अञा नमाज़ी कोन थिया। सूंघियो मौलवियुनि खे सूंघियो। वो सान हूंदो आहे न धण में, रुगो सूंघींदो आहे पोयां। जैसे जवान है तैसे अकड़ मकड़ धकड़ सब आदम, वरी डज़ थियो पोड़ो थियो, ॾंद किरी विया, अखियुनि खां आंधो, कननि खां ॿोड़ो। 2.5 मण जा कणक जी बोरी हितां रखी ते नचंदे वियो कुनरी ताईं। हाणे हुन खां कोप बि नथो जलजे चांहि जो। हाणे पोड़ो थी मथां थी किरियो। जेसी हू नंढड़ो तेसी माउ जे दिलि में मुहबत विधई त हिनखे संभाल। एॾी मुहबत दिलि में मुहबत विधई जो सॼी राति वेठी जागे, विंजणा वेठी हणे। वरी जो पोड़ो थियो त औलाद खे चई हिन पोड़े जी ख़िदमत करियो। ही राज़ी थियो त रब बि राज़ी थी वेंदो, हीअ तव्हांजी जन्नत आहे। हाणे जी ख़िदमत करियो। औलाद खे चई हिनखे उथारियो, विहारियो, हिनखे रब चटायो, हिनखे दवा वठी ॾियो, हिनखे पाणी पीआरियो, हिनजा कपिड़ा धोओ, हिनखे ज़ोर ॾियो। जेसी नंढो तेसी माउ पई न पाए, जेसी वॾो थियो त पाण पियो न पाए। वरी पोड़ो थियो त औलाद जी ड्यूटी लॻाई, निपाइण जा अंदाज़ा लॻाई। इंसान खे ज़िंदा रहण जे लाइ वधि में वधि जंहिं शइ जी ज़रूरत आहे सा हवा आहे। मानी न मिली त 10 कलाक बि जीअरो हूंदो, मरंदो कोन। इंसान रोज़ो रखंदो आहे 12 कलाक 14 कलाक, खाधो पीतो बंदि आहे, पोइ बि जीअरो आहे, मरे कोन थो। मानी न मिली त 2 कलाक गुज़री वेंदा, पर जी हवा बंदि थिए त 5 मिंट हवा बंदि थिए त फटकी मरंदा। हिनखे हवा खे आम करे छॾी मुफ़्त में, को पाई पैसो कोन्हे। हवा आम आहे। कुनरी में, टंडे बागे में, कराची में, लाहौर में, जिते वञो उते हवा आहे। मके मदीने में वञो हवा, बहरी जहाज में चढ़ो हवा, हवाई जहाज में चढ़ो तब हवा, बाथरूम में वेंदा तब मज़ा हवा। जिते किथे हवा खे रखी छॾी। हींअर वेठा आहियो, हवा अचे पई वञे पई, हवा अचे पई वञे पई। राति जो सुता पिया आहियो, वात फाटो पिया, भोंगरे में थका, हवा अचे पई वञे पई, हवा अचे पई वञे पई। ताज़ी हवा अंदर वेंदी आहे, वरी गरम ॿाहिरि निकिरंदी आहे। नक में वरी वार रखी छॾई त हवा नक में वेंदी आहे। हवा में मिटी हूंदी, हिन करे हवा खे फिल्टर करणो आहे। इन करे नक में वार रखई, वरी हिन में सिंघ रखई, सिंघ में वरी चकमक रखी छॾई त हितां हवा जेका मटे सां फिल्टर थी, मिटी जेका हुजे सां वारनि में सिंघ में फसी रहे, फिफड़नि में हवा पहुचे त बिना मिटी जे साफ़ सुथरी हुजे। फिल्टर सिस्टम नक में रखी छॾई। हवा अचे पई वञे पई, हवा अचे पई। 24 कलाकनि में 26,000 दफ़ा इंसान हवा खणंदो आहे ऐं छॾींदो आहे। आहे को पाई पैसो, आहे को टैक्स, को बिल न, मुफ़्त में। इंसान खे ज़िंदा रहण लाइ हवा जी ज़रूरत हुई, फ्री करे छॾई। इंसान खे ज़िंदा रहण जे लाइ पाणी जी ज़रूरत हुई, पाणी खे फ्री करे छॾई।
सिज के बोरची बनाई समुंड के टकाए समुंड के टकाई हुन मां पाणी जूं चादरूं तैयार थियूं उहे मथे चढ़ियूं तन ककरनि जी शिकिल तैयार कई हाणे ककरनि खे दौड़ाए केरु ककरनि खे दौड़ाइण लाइ वरी हवा जो प्रेशर ॾिनई त हवा खे चई ककरनि खे दौड़ाए हाणे वञो वञी कुनरी ते वसो पर अलासी वरी ककरनि खे सम्झायो त हिकिड़े हिकिड़े ककर में 25 टन पाणीअ जो हेक आंदा 25 टन जेकॾहिं चांडीनि जी ॻोठ था कराईंदा त चांडा मरी पवंदा तंहिंजे करे जेको आहे हिननि खे सनड़ी सनड़ी बूंद ॾिजा पहिरीं त मिटी ॼमे पोइ वॾो फुड़ो आस्ते आस्ते मींहुं वसाइण जो अंदाज़ ऐं तरीक़ो बि बहितरीन रखई हेक आंदो 25 टन झुपड़ कची किरे त मथां थी माण्हू मरी पए ढोर मरी पवनि इन करे मींहं जो सिस्टम रखई पोइ ज़मीनुनि जी धुलाई थी पोइ वणनि जी धुलाई थी पोइ जबलनि जी धुलाई थी जबलनि जे चोटी ते पाणी पहुतो पोइ पाणी खे ज़मीनूं आबाद थियूं पोइ पाणी वेही गॾु थियो पोइ हुनजो वरी डैम ठाही वरी पाणी ज़ख़ीरो थियो मुंहिंजो वरी बर्फ़ जबलनि ते किराई वरी उनखे ॻारई वरी आस्ते आस्ते जबल ॻारे वाहे हाणे दरिया में किराई पोइ दरिया वही निकितो पोइ वरी दरिया खे दर ॾिनासीं पोइ हुतां वरी केनाल निकिता नरोड़ी केनाल नारा केनाल फलाणो पोइ घूनी पोइ पिंजारी पोइ चैनल पोइ वरी उहे वही रवाना थिया पोइ हुननि मां वरी शाखूं निकितियूं चांदनि वारी शाख मीर हुआ नसीर हुआ काज़ा हुआ फलाणो हुआ पोइ हुन मां वरी नंढा वाटर निकिता आलू जो वाटर खमो जो वाटर लखो जो वाटर फेरे फेरे गिल गितारे पाणीअ खे कुंदरी में चांडीनि जे घर ताईं खणी आयो वाह जो सिस्टम हलाई दीदी वाह सुकी आहे पाणी आयो कोन को असांजा त लाह निकिरी विया अलाह जी पर में परवाह न करियो ज़मीन जे अंदरि मूं वॾो पाणी जो ज़ख़ीरो रखियो आहे थोरी मुड़सी तव्हीं बि करियो ट्यूबवेल लॻायो हैंडपंप लॻायो छिके पाणी खे ॿाहिरि कढियो पाणी भॼण में पूरो असी हुनखे छिकण में पूरा पाणी खे फिरी करे छॾी आहे ईसे जो वाटर पियो वहे बाल्टियूं भरे वठो ड्रम भरे वठो ढोरनि खे पियारे वठो ॿकरियुनि खे पियारे वठो ईसे जो को हक़ कोन्हे जो तोसां वड़े वञो पी वटि वेंजी वटि गोॾो ॿधी टुबियूं ॾे मोकल अथई पाणी भरे घर खणी वञ जाइज़ अथई तोखे कंहिं इजाज़त वठण जी ज़रूरत कान्हे का पाणी खे फिरी करे छॾी हवा खे फिरी करे छॾी इंसान खे ज़िंदा रहण लाइ जंहिं शइ जी ज़रूरत आहे हुनखे फिरी कंदो अचे इन खां पोइ इंसान खे ज़िंदा रहण जे लाइ निंड जी ज़रूरत आहे 8 कलाक निंड कई आहे 8 कलाक बनी जो धंधो कई कुॾर हलई गुॾ कई थ्रेजर ते बीठो लाबारो कई वञो मज़ूरी कई हमाली कई ऑफिस में ड्यूटी ॾिनई थकी पियो आहे बेज़ार थी पियो आहे चिकना चूर आहे दिमाग़ कमु नथो करे मोटी घर आयो फरमाई वॼ अल्लाह नवमकुम सुबाता मूं तव्हांजे लाइ निंड रखी आहे डज़ कराई किरी पियो खरे में को किरी पियो जेको आहे देरे में को किरी पियो पराड़ ते मथां थी किरी पियो तव्हां पुछो ज़रदारी खां बुक गोरियुनि जो थो खाए त बि निंड नथी अचे एयर कंडीशन पलंग में पियो हितां एसी हितां एसी हुतां एसी हितां एसी हंगण थो वञे त बाथरूम में एसी बुक गोरियुनि जो थो खाए त निंड नथी अचे त मच्छी वांगुरु बुल पियो ॾे हिन सॼो जी गुॾ कई आहे ॿारड़ी जो माण्हू सम्झो कननि में मिटी जूं लपूं पयूं आहिनि त घर जो पहुतो त गोरी बोरी खाइण जी ज़रूरत ई कोन्हे सटड़ी जो बिस्तरे ते कयो त अखि लॻी वई खोगर जो टका डज़ थी वियो 8 कलाक निंड कई दिमाग़ फ्रेश थी वियो दिमाग़ जी बैटरी 0 ते हुई असां 100% सौ थी वई चार्ज थी वियो वरी फ्रेश थी वियो वरी ॿिए ॾींहुं कमु करण जे लाइक़ु आहे जे न सुबुह जो उथो निंड मज़ा जिब्राइल बीठो जो दरवाज़े ते राति 8 कलाक निंड कई आहे हालासी बिल मोकिलियो 8000 पिनी मरी वञो आहे निंड खे फिरी करे छॾई राति जो सुता पिया आहियूं वात फाटो पियो आहे नक जा ॿ ॾर खुलिया पिया आहिनि कन खुलिया पिया आहिनि वात पटियो पियो आहे को नांग को बटूं का भला को सौ पहिरीं असांजे वात में घड़े नक मां घड़े वइन कुल नफ़्स लम्मा अलाए हाफ़िज़ फरमाई बाना परवाह न कर तूं निंड कॼी ऐं मलाइकनि जी ड्यूटी लॻाईंदुसि त मुंहिंजे बाने जी हिफ़ाज़त करियो त हिनखे का शइ तकलीफ़ न हे रब जे पालण जा अंदाज़ ये 4 फुट जी लठ घणो ये छड़ बीठी आहे न ये लोह जी आहे छाजी हाँ लोह जी आहे इनखे वरी हेठि खॾ खणी खोड़ो आहे खॾ खणी अंदरि विझी लतूं हणी ॾाढी वरी रसनि सां ॿधूं इहे रसा वसा कढो त खॾ मां कढो त प्यारे ॾेखारियो मूंखे ईअं प्यारे ॾेखारियो ॿिन्ही हथनि सां सलाम कंदुसि सभिनी चांडियुनि खे ॿियो ठहियो हिकिड़ी 4 फुट जी लठ मूंखे हिते प्यारे ॾेखारियो जेसी हुनखे ॿधबो न जेसी खॾ खणी हुनखे खोड़बो न जेसी रसनि सां ॿधबो न तेसी का बि शइ कोन बीहंदी तूं 6 फुट जो ई डिघो ई उभो जो बीठो ई किरे नथो तोखे कहिड़ी सपोर्ट आहे तोखे कहिड़ी ट्रेक आहे कहिड़ी शइ तोखे झलियो बीठो आहे तूं उभो थिए लठ उभी थिए थी बांस उभो थिए थो किरे थो हुनखे रसनि सां ॿधो था तूं नथो किरी तोखे कंहिं ॿधो आहे तोखे कंहिं झलियो आहे तोखे कहिड़ी सपोर्ट आहे
अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम फरमाई बना आऊं रब क़य्यूम आहियां संभालींदड़ आहियां जेकॾहिं मुंहिंजी सपोर्ट न हुजे त तूं बीह बि कोन सघंदे अल्लाह जी सपोर्ट आहे रब तो संभाले ये अल्लाह जी महिरबानी रब जूं जेके बि सिफ़तूं आहिनि उन्हनि सभिनी सिफ़तुनि में वॾे में वॾी सिफ़त जंहिंजो घणो ज़िक्र आहे क़ुर में उहा रब जी आहे रब जूं जेके बि सिफ़तूं आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि हिकिड़ियूं नरम ॿियूं गरम हिकिड़ियूं सिफ़तूं नरम आहिनि थधियूं रहीम आहे करीम आहे अलीम आहे हाणे जेके बि पाण वेठा आहियूं नमाज़ कोन पढ़ूं त बि रोज़ी ॾे